Audio Jungle. Audio Jungle. अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन शख़्सियत सां जेको कंहिं तारुफ़ जो मुहताज न आहे। उन शख़्सियत खे पूरी सिंध त छा पर पूरो मुल्क सुञाणे। नंढनि लफ़्ज़नि में चइजे त साईं जन जूं ख़ैरपुर जे लाइ ख़ासि करे सिंध सूबे लाइ ऐं उन मंझां ख़ासि करे ख़ैरपुर लाइ जेके ख़िदमतूं आहिनि उहे अणगणियूं आहिनि, जंहिंमें जेके सियासी नुमाइंदा आहिनि जीअं असांजा MPs MNAs उन्हनि वग़ैरह जूं ख़िदमतूं जेके आहिनि उहे त सभिनी जे साम्हूं आहिनि, पर साईं जन जूं जेके ख़िदमतूं आहिनि उहे कंहिं जे बि नज़र में न आहिनि। हक़ीक़त में ॾिठो वञे त जेकॾहिं दुनिया जेको हदीस शरीफ़ में आहे त लोला कलमा ख़लक़तुल अफ़लाक, ऐसो महबूब जेकॾहिं तोखे पैदा न कयां हा त पूरी काइनात पैदा न कयां हा। इन हदीस जे मुक़ाबले में हदीस खे मद्देनज़र रखंदे आउं साईं जन ते फ़ख़्रु थो महसूसु कयां। साईं जन झर झंग हुजे, कहिड़ो बि घर हुजे, जीअं असांजे मुल्क पाकिस्तान में बल्कि पूरे सिंध में जेको आहे सो फ़िरक़े वारियत हले थी पई, पर साईं जन फ़िरक़े वारियत खां हटी करे जेको कमु कंदा आहिनि उहो साराह जोॻियो आहे। साईं जन कंहिं खां बि हिनमहिल ताईं रुपयो या काई बि अहिड़ी शइ डिमांड न कई आहे त असांखे ॾियो, असांजी तंज़ीम खे हले या कुझु को ताउन कयो। वधीक आउं साईं जन खां मालूम इहे बि कंदुसि, जेका बि ॻाल्हि हूंदी उहा सभु नाज़रीन जे साम्हूं रखंदुसि त साईं जन जो जेको कमु आहे उहो असुलु कमु आहे त हर घर में लख सलवात दुरूद शरीफ़ जो विर्द कयो वञे, ऐं उन लाइ साईं जन पूरी ज़िंदगी पंहिंजी वक़ुफ़ करे छॾी आहे। ऐं साईं जन जेको आहे सो इन ते कमु करे रहिया आहिनि। हर घर में हर जाइ ते कहिड़ी बि जॻह हुजे, किथे बि हुजे, साईं जन खे तव्हां सिर्फ़ु फ़ोन कंदव उहो साईं जन उन जॻह ते अल्हम्दुलिल्लाह पहुची वेंदा आहिनि। वधीक आउं साईं जन खां पुछंदो हलंदुसि, मुंहिंजो साईं जन खां सुवालु आहे त साईं जेको लख सलवात जो हे तव्हां सिलसिलो शुरू कयो आहे लख दुरूद जो, इहो कॾहिं खां शुरू कयो आहे तव्हां? औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन्नल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु सल्लल्लाहु अलैहि या सय्यदी या मुर्शिदी या रहमतल लिल आलमीन या खातिमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। महिरबानी साईं मोहम्मद अली साहब बादशाह। साईं हे सन 2000 में हाणे अल्हम्दुलिल्लाह जमायत मुंहिंजी खे माना हाणे 20 साल पूरा थी विया। सन 2021 शुरू थियो आहे, 21 साल हले थो। सन 2000 में मां जमायत ठाही। घर घर में हर मुसलमान जे घर में जेको बि मुसलमान ऐं मुंहिंजी कुदरती बचपन खां इहा तमन्ना हूंदी हुई त अहिड़ो सिलसिलो हुजे जंहिंमें फ़िरक़े वारियत न हुजे। क़ुरान पाक फ़िरक़े वारियत को मना कई आहे। मां बार बार हर जाइ ते इहो पैगाम ॾींदो आहियां, फ़िरक़े वारियत ख़तमु कयो, फ़िरक़े वारियत न विझो। ऐं हर मुसलमान जेको आहे पाण में जीअं क़ुरान पाक जो हुकुम आहे वला तफ़रक़ा न विझो। क़ुरान पाक जे हुकुम खे मञण सां ई इंसान जी कामयाबी थींदी। सन ही 20 साल पूरा थी विया। नबी सोने जी बारगाह अक़दस में घर में लख दुरूद शरीफ़ पढ़ायूं था। इंशाअल्लाह ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं महबूब जी ग़ुलामी ॾींदा रहंदासीं। मदीने वारे घोट ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा रहंदासीं। साईं मुंहिंजो ॿियो हिकिड़ो तव्हां खां सुवालु आहे त 13 रजब ते जेको जश्न मौलूद काबा तव्हां रखियो आहे प्रोग्राम, उन लाइ अवां जूं कहिड़ियूं काविशूं? उन में साईं अल्हम्दुलिल्लाह उन जो कमु जेको आहे असां तक़रीबन 15 ॾींहं थी वेंदा। अॻु में जमायत जा जेके जमायत सलवात कमेटी जा जेके वॾा फ़क़ीर हुया, अॻुवान हुया, उन्हनि सां मूं इजलास रखियो हुयो। उन में इजलास में जेको आहे गॾिजाणी कईसीं। उन में इहा बि सलाह कईसीं त असां जेको दुरूद पाक 2 करोड़ दुरूद शरीफ़ बारगाह रिसालत में पेश कंदासीं, उन जे लाइ सॼी दुनिया खे हर साल पैगाम ॾींदा आहियूं त असां तव्हां खां के चंदा नथा घुरूं, असां तव्हां खां के पैसा नथा घुरूं। असां तव्हां खां इहा अपील कई आहे हर मुसलमान भाउ असां जूं भेनरूं पंहिंजे घरनि में कसरत सां दुरूद पाक पढ़नि, जेतिरा लख जेतिरा हज़ार पढ़नि। उहो नंबर बि मां ॾिनो आहे, उन ते नंबर SMS कनि। ऐं पेनाफ्लेक्स जो कमु जारी आहे, अख़बारुनि में चैनलनि ते उहो बि आहे, ऐं FM ते बि जेको आहे हले थो।
अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह अल्लाह साईं कंदो मौला अली साईं जो जशन आहे 13 रजब ख़ैर सां थींदो इंशाल्लाह ताला। साईं जेको 13 रजब जो प्रोग्राम आहे तव्हां हर साल रखंदड़ आहियो ऐं मुंहिंजे ख़्याल में त हे 15-16 त हूंदो त जेकॾहिं 15-16 बि आहे त हिन में लखें रुपया ख़र्चो अचे। जेकॾहिं ॾिसो त हिन महिल जंहिं महान जेका शइ असांखे 2 साल पहिरियों 15 रुपए में मिलंदी उहा हिन महिल असांखे 45 रुपए में थी मिले त हिन में लखनि जो छा लखनि जो ख़र्चो हूंदो, हज़ारनि जो न बल्कि लखनि जो ख़र्चो हूंदो। त मुंहिंजो असुलु पुछण जो मक़सदु इहा 13 रजब ते जेको तव्हांजो प्रोग्राम आहे इन में तव्हां सां कहिड़ी तंज़ीम जो ताउन आहे? जी साईं उन में मां तव्हांखे अॻु में ॿुधायमि त कंहिंखां चंदो असांजे जमायत जो सिस्टम न आहे, चंदो न कंहिंखां घुरियो आहे न वरी इनशाला कंहिंखां घुरंदासीं बि न। बाक़ी जेके मुंहिंजे जमायत जा माना फ़क़ीर आहिनि, मुंहिंजा फ़क़ीर आहिनि जेके मुंहिंजे हथे बैयत थियल आहिनि, उन्हनि मां थोरा सभई न उन मां थोरा कुझु जेके आहिनि फ़ी सबिला इन में मूंखे साथ ॾींदा आहिनि, इन ख़ैर में हिसो ॾींदा आहिनि। पोइ जेको आहे गॾिजी करे असां प्रोग्राम कंदा आहियूं। जी बेशक साईं, जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं अल्हम्दुलिल्लाह सुठियूं हुयूं ऐं इहा त सिधी ॻाल्हि आहे, कोई बि इन खे मञण इन ॻाल्हि जो कोई इनकार कोन्हे त जेको दुरूद शरीफ़ पढ़े ऐं उनजी ज़िंदगी में बरकत न अचे ऐं कोई दुरूद शरीफ़ पढ़े उनजे घर में बरकत न अचे, इहो त मुमकिन ई कोन्हे। छो त जंहिं घर में दुरूद शरीफ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात पढ़ी वेंदी आहे उन घर में अलाह पाक जे तरफ़ां रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। अलाह पाक छो त क़ुर पाक में अलाह पाक पाण बि फरमायो त आउं बि पंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलींदो आहियां ऐं फ़रिश्ता बि मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ंदा आहिनि। ऐं आयत आहे क़ुर शरीफ़ जी इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। हे ईमान वारो मुंहिंजे सोणे ते दुरूद शरीफ़ पढ़ो। अलाह पाक ॾांहुं दुरूद शरीफ़ जेको आहे उहा त रहमत आहे ऐं जेको असां ॾांहुं आहे उहा दुआ जी निस्बत आहे। त दुरूद शरीफ़ का नंढी ॻाल्हि कोन्हे, दुरूद शरीफ़ वॾी ॻाल्हि आहे जंहिंखे कोई सम्झंदो आहे। जीअं चवंदा आहिनि न त माखी जो मज़ो उनखे ईंदो आहे जेको उनखे दिलि सां खाई ॾिसे, जेकॾहिं ऐं क़ुर जो मज़ो उनखे ईंदो आहे जेको उनखे दिलि सां पढ़ी ॾिसे, ऐं सलाद जो मज़ो उनखे ईंदो जेको उन सलाद खे दिलि सां पढ़ंदो। ऐं सरवर काइनात जी जेके जॾहिं ज़ियारत थी उनखे त पोइ हुनजे सीने जो हाल छा हूंदो, छा हुनजा तासुरात हूंदा, उहो पंहिंजे ज़ुबान सां बि कोन ॿुधाए सघंदो जेका दुरूद शरीफ़ जी बरकत आहे। ज़ुबान में मेठा लफ़्ज़नि में हर शइ में जेको बि घर में बरकतूं रहमतूं रौनकूं इज़तूं सभु मिलनि थियूं, इहे अलाह साईं जे कलाम ऐं अलाह साईं जे महबूब जे करे मिलनि थियूं। ऐं उहो महबूब जेको आहे असां उनजा उम्मती आहियूं, उन ते दुरूद शरीफ़ पढ़णु असां ते लाज़िम आहे। जेकॾहिं असां दुरूद शरीफ़ नथा पढ़ूं त शायदि न पर पकी ॻाल्हि आहे त असां मुस्लमानी में ई कोन आहियूं। छो त इन दुरूद जॾहिं अलाह पाण फरमाए थो त आउं बि पंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ंदो, जंहिं इहा काइनात ठही, जंहिं हिन पूरी इंसान ज़ात खे ठाही, उहो जॾहिं सोणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजे महबूब ते दुरूद पढ़े थो त असांजी का असांजो दुरूद शरीफ़ पढ़णु थोरो हुन ते न आहे, पर इहा असांजे लाइ क़यामत में बाइसे फ़ख़्र आहे, बाइसे शुफ़ात थी सघे थी। असांजी इन दुरूद शरीफ़ जे करे शुफ़ात थींदी। साईं जन खे आख़िरी गुज़ारिश कंदुसि त साईं असांजे मुल्क पाकिस्तान में महांगाई उरूज ते लॻी पई आहे, हर घर में नफ़सानियत लॻी पई आहे, जहिड़ो झगड़ो लॻो पियो आहे, माउ पुट सां कोन थी ठहे, पुट पीउ सां कोन थो ॻाल्हाए, जहिड़ो आहे हर हंधि। ऐं कश्मीर में ॾिसो केॾो 3 महीननि खां 4 महीननि खां मथे थी वियो आहे, उन में कर्फ्यू जेको आहे सो हेठि नथो लहे पियो, उन्हनि जे मथां ज़ुल्म जी बरबरी लॻी पई आहे। फ़लस्तीन में मुस्लमाननि ते, बर्मा में मुस्लमाननि ते, बल्कि कुझु मूं त कुझु हिकु ॿिनि मुल्कनि जा नाला खयां आहिनि, पर पूरी दुनिया में 256 मुल्क आहिनि, उन्हनि में अलाए केतिरा मुस्लमान मुल्क आहिनि जंहिं ते मुस्लमाननि सां ज़ुल्म कयो थो वञे। साईं जन खे गुज़ारिश कंदुसि त उन्हनि जे लाइ दुआ कनि त साईं अलाह साईं उन्हनि तां इहे मुश्किलातूं, इहे इम्तिहान, छो त असां इम्तिहान जे क़ाबिल आहियूं कोन, अलाह साईं वॾी ज़ात आहे। हिकिड़ी हदीस में हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह पाक खां अर्ज़ु कयो, या अलाह तुंहिंजे नाराज़ थियण जी निशानी कहिड़ी आहे? त अलाह पाक फरमायो जॾहिं बिना मौसम जे बारिश थियणु लॻे त सम्झी वञिजांइ त आउं नाराज़ आहियां। ऐं अॼु असां जेकॾहिं पंहिंजी हालात ॾिसूं त बिना मौसम जे बारिश त परे जी ॻाल्हि आहे, पर बिना मौसम जे गरम हवाऊं बि लॻनि थियूं, सर्दी में त चवण जे लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि, छो त अलाह साईं हिन महिल असां खां नाराज़ थी चुको आहे। इन्हनि अलाह साईं खे राज़ी करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे
उहो निमाज़ ऐं क़ुर ऐं साईं जन ते दुरूद पाक पढ़नि। ऐं साईं जन खे गुज़ारिश कंदुसि साईं जन दुआ घुरनि मुल्क पाकिस्तान लाइ। असांजा पाकिस्तान जा फ़ौजी जेके ॾींहुं राति सरहदुनि ते हिफ़ाज़त करे रहिया आहिनि ऐं असां पाकिस्तान असां जेके आम शहरी आहियूं इहे सुकून जी घर निंड था कयूं, इहे उन्हनि जी बदौलत छो जो सॼी राति पहिरो ॾेई असांखे सुकून जी निंड था सुम्हारिनि। साईं जन खे दुआ जे लाइ अर्ज़ु आहे साईं जन उन्हनि लाइ दुआ कनि त जीअं अल्लाह साईं उन्हनि खे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन अल्लज़ी अव्वल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहमान या रहमान या रहीम या करीम रब जल्ल जलालहु। मौला तो के तुझे महबूब हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो थी ऐं महबूब जे बटड़नि जो वास्तो थी। मौला महबूब जे सदके असांजो जेको हिन साल 2021 में मौला अमीर अलैहिस्सलाम जो जश्न मौलूद काबा मौला अली साईं जी आमद जो जश्न आहे। मौला इहो ख़ैर सां थिए असांजी मदद फरमा। मुंहिंजा करीम रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके असांजे मुल्क खे असांजी सिंध धरतीअ खे असांजे मुल्क खे असांजी मुल्क जी पाक फ़ौज आर्मी ISI खे मिठे मोहम्मद जो वास्तो थी क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फ़तेह इज़्ज़त अता फरमा। मौला सॼी दुनिया में जाते भी मुसलमान तकलीफ़ुनि में आहिनि नबी साईं जो वास्तो थी उन्हनि तो तकलीफ़ूं दूर फरमा। नबी सरदार जे सदके जाते सॼी काइनात सॼी दुनिया में जाते भी मुसलमाननि ते तकलीफ़ आहे उन तो तकलीफ़ूं दूर फरमा। महबूब जी सारी उम्मत खे मौला फ़िरके वारे खां बचा। महबूब जे सदके मौला अगर आका जी उम्मत फ़िरके वारे ख़त्म कंदी त मुसलमान एक एडी वॾी ताक़त आहे जो सॼी दुनिया खां वॾी ताक़त मुसलमान आहे जो उन वटि कलमे जी ताक़त आहे। मौला मिठे मोहम्मद जे सदके अॼु असांजी दुआ क़बूल फरमा। आका जी सारी उम्मत खे तफ़रक़े बाज़ी खां बचा। असांजे मुल्क खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान पनाह अता फरमा। ऐं मौला असांजे मुल्क में अहिड़ा बादशाह आहिनि जेके ग़रीबनि जो ख़्यालु कनि जेके यतीमनि मिसकिननि जो ख़्यालु कनि। मौला हिन एॾी महांगाई जे दौर में ग़रीबनि जा हाल ॾाढा ॾुखनि में था गुज़रनि। नबी साईं जो वास्तो थी ग़रीबनि जो ग़रीबतूं दूर फरमा। सच्चा बादशाह असांखे ॾे जेके सचियूं बादशाहूं कनि ऐं जेके ग़रीबनि जी ख़िदमत कनि यतीमनि जी मदद कनि। मौला उहे बादशाह असां ते आण हिननि ज़ालिम बादशाहनि खां निजात अता फरमा। जेके साईं मोहम्मद अली जावेद साहब साईं खे सेहत में बड़ी हयातियत अता फरमा। रजब अली शेनो साहब खे जेके भी दुआ में शरीक आहिनि सभिनी खे सभिनी जे बचड़नि खे अमा सच्ची ख़ातून जन्नत जे बचड़नि जो वास्तो थी क़यामत ताईं शाद आबाद फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन अल्लज़ी अव्वल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।